आल सिंध पेट्रोल पंप ऐं पेट्रोल एजेंसी जे मालिकनि पारां मुतालबनि जी मञता लाइ कराची प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज जी अॻवानी कंदड़नि कादिर बख्श बलोच, रोशन रहमू, अली अकबर ऐं नवाज़ रहमू अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत तेल जी स्मगलिंग रोकण जो हुकुम जारी कयो आहे, जंहिंजी असीं हिमायत कयूं था। हुननि चयो त हुकूमत स्मगलिंग खे रोके पर माण्हुनि जो जाइज़ कारोबार बंदि न कराए। हुननि चयो त हुकूमत कस्टम जी मदद सां डीसीज़ जे हुकुम ते मुल्क में हलंदड़ सभिनी पेट्रोल पंपनि खे सील करे छॾियो आहे। डीसी जी इजाज़त सां हलंदड़ पेट्रोल एजेंसियूं ऐं पंप गैर कानूनी आहिनि त उन्हनि खे इजाज़त ॾेई माण्हुनि खां सीड़पकारी छो कराई वई। असांजूं बिना कंहिं जवाज़ जे, बिना कंहिं नोटिस जे एजेंसियूं जेके डीसी परमिशन ते आहिनि असां वटि, डीसीओ जूं ऐं रिन्यू थियल बाक़ाइदे 2020 ताईं असांजूं सभई लाइसेंस रिन्यू थियल आहिनि। उहे बि बिना कंहिं नोटिस जे डीसीओ ऐं रेवेन्यू वारा ऐं कस्टम वारा सभई गॾिजी करे बंदि कनि पिया, उहो बि दादागिरी सां। पुलिस वठी करे सील करे ऐं उनमें जेको मटीरियल पियल आहे उहो सभु सील करे, उनखां अलावा केतिरनि दोस्तनि ते एफआईआरूं बि कटी वयूं आहिनि। एतिरी दादागिरी सां ऐं धमकायो पियो वञे त अव्हांखे रोज़गार न करणु ॾींदासीं। त महिरबानी करे असांजी इहा रिक्वेस्ट आहे त का बि शइ बंदि कराइण जे लाइ को तरीक़ेकार हूंदो आहे, को त नोटिस ॾियनि, या त ईअं त न आहे धाड़ेलनि वांगुरु अची करे असांजे पपनि ते धाड़ा हणी ऐं उन्हनि खे सरेआम उन्हनि खे धमकाए करे ऐं बंदि कयो वञे। इहा दादागिरी कई पई वञे वफ़ाक़ जे तरफ़ां। हिते जेके बि मीरपुर ख़ासि आहे, टंडो अलियार आहे या ॿिया आहिनि, इहे शहरनि खां हटी करे दूर दराज इलाइक़नि में एजेंसियूं आहिनि। उन्हनि माण्हुनि खे वीचारो जेकॾहिं 20 रुपए जो केरु पेट्रोल भराए त हू टंडो अलियार अची पंप खां भराए, हू 200 जो तेल साड़े अची 20 रुपए जो तेल भराए। उन लाइ असांजी गुज़ारिश आहे त जेके बि एजेंसियूं आहिनि इहे सभु खोलियूं वञनि। हुननि चयो त समूरा पेट्रोल पंप ऐं नंढियूं एजेंसियूं हुकूमत वटि रजिस्टर्ड थियल कंपनियुनि खां पेट्रोल ऐं डीज़ल ख़रीद कनि थियूं ऐं उन जो टैक्स सिधी रीत हुकूमत वटि वञे थो। हाणे एजेंसियूं बंदि करे माण्हुनि खे बेरोज़गार कयो पियो वञे। अगर हमारा प्रोडक्ट ईरानी है उसकी सैंपलिंग करें, प्रोडक्ट सैंपलिंग करें। आप अपने इदारों को मजबूत नहीं कर सकते, हमारे प्रोडक्ट को सैंपल करें। हमसे इनवॉइस मांगे ना, इनवॉइस मांगे कि हम आपको इनवॉइस ना दे सके, क्लियर ना सके कि कंपनी से हमने उठाए। हाँ, हमारे पास एजेंसी वालों के पास इतने पैसे नहीं है कि कंपनी का जो है ना पेट हम भरे। कंपनी कहती है 1.5-2 करोड़ की इन्वेस्टमेंट करके 1.5-2 करोड़ की इन्वेस्टमेंट करके पंप लगा दो, 1.5 करोड़ का प्लाट खरीदो। भाई ये छोटे कारोबारियों के लिए दूर दराज जहाँ लिंक रोड है, सर्विस रोड है, वहाँ पर लोग जो है ना अपनी सर्विस प्रोवाइड करते हैं और कानूनी करते हैं। ये मामला कोर्ट में भी गया 2009 में। कोर्ट ने डीसी टंडोलायार को कहा है कि लाइसेंस को रिन्यू करें और लाइसेंस 2020 तक रिन्यू होते रहे। तो भाई कोर्ट के आर्डर पे आपने लाइसेंस रिन्यू कर दिए तो किस तरीके से इलीगल हो, और आज आप एफआईआर भी काटे उन लोगों के ऊपर। एहतियात कंदड़नि वज़ीर आज़म इमरान खान खां मुतालबो कयो त डीसी जे परमिट ते हलंदड़ समूरनि पेट्रोल पंपनि ऐं एजेंसियुनि खे डीसील करे उन्हनि खे कारोबार करण जो हक़ ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतियात जो दाइरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk